जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत आहे। अॼु ॻाल्हि कबी ॾियारी जी। ॾियारी जेकी पाण खे पूरे साल इंतज़ार रहंदो आहे, ॾियारी जे उत्सव जो, ॾियारी जे ॾींहं जो, ॾियारी जे त्योहार जो। त ॾियारी जे ॾींहुं छा विशेषताऊं आहिनि? ॾियारी अचण वारी हूंदी आहे 15 ॾींहंनि खां, 20 ॾींहंनि खां, महीने खां पाण घरनि खे साफ़ सफ़ाइयूं ऐं पंहिंजे घरनि खे चमकाइण में लॻी वेंदा आहियूं। ऐं पंहिंजा भाउर दुकान जूं सफ़ाइयूं कंदा आहिनि ऐं दुकान तां बि सभु जेको बि पाण खे न ज़रूरत आहे त पूरा इहे कम करे पाण ॾियारी ते पूरा निवृत्त थी करे ॾियारी जो त्योहार मल्हाइण लाइ तयार थी वेंदा आहियूं। ॾियारी 5 ॾींहं जो उत्सव पाण मल्हाईंदा आहियूं। धनतेरस खां वठी करे भाई दूज तक ही पूरो ॾियारी जो उत्सव पूर्ण थींदो आहे 5 ॾींहंनि जो। इन्हनि ॾींहंनि में ख़रीदारी जो बि तमामु विशेष महत्व आहे। जे ॾींहुं उन खां पहिरीं खां ई सभु ख़रीदारी ते शुरू थी वेंदा आहिनि। को कपिड़ा, को हीरा, को सोन, को घर, को ज़ेवर, हर तरह जूं हर तरीक़े जूं सामान वठंदो आहे पंहिंजे सामर्थ्य अनुसार। इन ॾींहुं नयूं कारियूं बि माण्हू वठंदा आहिनि, जंहिंखां जेतिरो पुॼंदो आहे पंहिंजे सामर्थ्य अनुसार दान धर्म बि कंदो आहे। कंहिंखे नवां कपिड़ा, मिठाइयूं ही सभु बि ॾींदो आहे। ॿियो इन ॾींहुं कंहिं बि माउ खां, बहन खां, पंहिंजी पत्नी खां बहस में न उलझिजे, कंहिंखां बि कहिड़े बि मतभेद में न उलझिजे, छोकी इहो मां लक्ष्मी जो त्योहार आहे। त इन ॾींहुं कंहिंखे बि चमड़ो दान न कजे। लोहे जे बासण में को बि का बि अहिड़ी शइ न ठाहिजे। इन ॾींहुं पंहिंजी लाइन जो विशेष महत्व आहे। पंहिंजे घर में माताऊं भेनरूं लाइयूं ठाहींदियूं आहिनि, खाॼनि जूं, ममरनि जूं, दाल जूं। अहिड़ा घणेई जाम सारा पकवान पंहिंजे घर ठहंदा आहिनि ऐं घणेई माण्हुनि खे पाण विराइण बि वेंदा आहियूं, ॾींदा आहियूं। पर इन ॾींहुं कुझु ॻाल्हियुनि जो थोरो ध्यानु रखिणो पवंदो आहे। ॾियारी जे ॾींहुं हिकु अखंड जोत ॿारंदा आहियूं ऐं ॿिए ॾींहुं सोचा इहा बि हिकु प्रथा आहे कि इनखे पंहिंजे पूजा आसननि खे कीअं खणी करे मंदिर में रखिजे, त इहा अखंड जोत ॿरंदी रहे ऐं पंहिंजी जेकी मूर्तियूं पाण स्थापित था करूं उन्हनि खे थोरो सो सिरकाए रखिजे ऐं आराधना ऐं ध्यानु कजे कि पंहिंजी जॻह ते तव्हां आसन ग्रहण करो। इहा प्रार्थना करे छॾे ॾिजे ऐं कुझु वक़्त खां पोइ उन्हनि मूर्तियुनि खे खणी करे पंहिंजे मंदिर में स्थापित करणु खपिजे। ॾियारी ते इन्हनि ॻाल्हियुनि जो पाण खे ध्यानु रखिणो आहे। हिकु त साफ़ सुथरी जॻह मां लक्ष्मी खे पसंदि आहे, त पंहिंजे साफ़ सफ़ाई जो ध्यानु पंहिंजे घर जो पाण खे रखिणो आहे। ॿियो कंहिं बि स्त्री पक्ष जो अपमान कोन्हे करणो, छोकी ही मां लक्ष्मी जो ॾींहुं आहे, उनजो पर्व आहे, हूअं बि करणु ग़लति आहे। ॿियो जिते पंहिंजो कुओं आहे, जिते पाण जी टंकी आहे, उते बि हिकु ॾीओ ज़रूरु ॿारिजे, छोकी पंहिंजे घर कॾहिं बि धन जी कमी न रहंदी। ॿियो लोहे जी कढ़ाई में कॾहिं बि खाधो न ठाहिणो आहे। शाकाहारी शुद्ध भोजन घर में ठाहिणो आहे। मांस मदिरा इन ॾींहुं न करणो आहे। इन्हनि ॻाल्हियुनि जो पाण खे ख़ासि ध्यानु रखिणो आहे। त अचो पाण गॾिजी ॾियारी जो उत्सव मल्हायूं, फटाका ॿारूं, पर थोरो सावधानी सां, सभिनि जो ख्यालु रखी करे। सतनाम साखी। जय श्री झूलेलाल। ॾियारी जूं लख लख वाधायूं।